अस्सलामुअलैकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरा पांध में गोठ 150 चारा का नौजवान कलमकार बेहतरीन शायर हाजी मोहम्मद चारो लिखे थो 8 साल जी विछड़ल महबूबा ॾां अदबी ख़त। दोस्त लिखे थो हकीकत हणी मुझी जान जुदा कई एक पसा पिरी रे सघां तान खणी धणी ऐं धणी रहियो आहिम रूह में। मुंहिंजा पिरी अजब पंहिंजे प्यार जी 8वीं वरसी आहे। मूं वटि तुंहिंजे प्यार खे ख़राज तहसीन पेश करण लाइ चंद लुड़कई वञी बचा आहिनि। बाक़ी मूं वटि ॿियो कुझु बि नाहे बचियो। मोहबत जे ऋण में मूं अबोज इंसान खे अधमो करे वेंदड़ इंसान जॾहिं बि सुरीली शाम जे रंगनि में भिटनि जे भरियल वांकरनि में धनारनि जे दर्दनि सां भरियल बांसुरी वॼंदी आहे त तॾहिं मुंहिंजी दिलि खे तुंहिंजी यादि जो तूफ़ान वण वांगुरु लोॾे छॾींदो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी जे वण मां ज़िंदगी जे ॾींहं जा पन छणी पवंदा आहिनि। आउं बेवस थी वेंदो आहियां। तुंहिंजे यादुनि जा वलर मुंहिंजे दिलि जे वथाण ते वरी पवंदा आहिनि। तॾहिं आउं उन घड़ीअ गम जे समुंड में लही वेंदो आहियां। मूंखे हीउ अहसासु थींदो आहे त काश क़िस्मत थोरो साथ ॾे हा त अॼु आउं हिन हालत में न हुजां हा। मुंहिंजा पिरी सच पुछी त तुंहिंजी जुदाई में गुज़िरियल 8 साल जंहिंजी घड़ी घड़ी पल पल लम्हो लम्हो मूंखे बेलुत्फ़ लॻो आहे। तुंहिंजे सिक जी उकीर मुंहिंजो सुख ऐं चैन फिटाए छॾियो आहे। आउं तोखे विसारियां त कीअं विसारियां। तोखे विसारणु मुश्किल न पर नामुमकिन आहे। आउं तोखे हिकिड़ी त छा पर 7 जन्मनि में बि तोखे विसारे नथो सघां। मुंहिंजा पिरी छा इहा ख़बर अथई तुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो छा हाल थियो आहे। तूं जो मुंहिंजो सभु कुझु हुए अॼु आउं तोखां एतिरो दूर आहियां जिते तुंहिंजी न महक हवा थी आणे न वरी टहक हवा थी आणे। तुंहिंजी दूरी मुंहिंजो जीअं सिगरेट जी साड़े रही आहे। मुंहिंजा पिरी तुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो सभु कुझु उजड़ी वियो आहे। मूं वटि सिर्फ़ु तुंहिंजी मोहबत जो नालो ई वञी बचियो आहे। बाक़ी आउं सॼो उजड़ी ऐं विखरी वियो आहियां। मुंहिंजा पिरी अॼु बि तुंहिंजो अक्स चिटीअ तरह मुंहिंजे दिलि ते चिटियल आहे। मूंखे तुंहिंजा टहक अॼु बि चिटा यादि आहिनि। तुंहिंजा टहक जिन खे ॿुधण खां पोइ आउं दुनिया जो हसीन तरीन लुत्फ़ महसूसु कंदो हुअसि। अॼु से टहक मुंहिंजे कननि ते न आहिनि त तूं ई ॿुधाए त मुंहिंजी छा हालत हूंदी। मुंहिंजा पिरी अॼु बि जॾहिं पखी उॾारूं कनि था त तुंहिंजे सिक जी छिक मूंखे छिरकाए माज़ीअ में वठी वेंदी आहे जिते मुंहिंजो तुंहिंजे नाले ऐं तुंहिंजी मोहबत सां गॾु मुंहिंजो सभु कुझु पियो आहे। ऐं जॾहिं आउं ख़्यालनि जी दुनिया खां वापसि मोटां थो त पंहिंजी हीअ हालत ॾिसी थधो शुकारो भरे सुरकी पवां थो। ॻाल्हि परियां जे ॻुझ जी ॻाल्हि मिड़ियाई ॻुझ हीअंणा उझ ममुझ त पिरी नऊं परे न थिए। ऐं इहो ई साॻियो तुंहिंजी मोहबत में थर जे भिटनि में भटकी वेंदड़ हाजी मोहम्मद चारो।